हे सिंध आमुई जी अमड़ जेड़ी माते में पाक आपड़ जेड़ी मां कीअं चवां वेगाणी आ मां न्याणी सिंध धन्याणी आ मां न्याणी सिंध धन्याणी आ जो मुंहिंजी सिंध खपाईंदो ॼण मुंहिंजी चादर लाहींदो मां गैरतमंद मां सियाणी आ मां न्याणी सिंध धन्याणी आ मां न्याणी सिंध कराची सिंध आहे ऐं सिंध असांजी जिंद आहे ऐं हिते बेटनि ते कब्ज़ा नामंज़ूर आहिनि इहो जेको बि वफ़ाक़ी हुकूमत हिन बेटनि ते कब्ज़े जी साज़िश करे रही आहे इन खे असां कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾींदासीं। ही असांजो कल्चर आहे शान आहे ऐं ही शान असांजो हिते न आहे बल्कि हाणे पूरे पाकिस्तान में फैलिजी चुको आहे पूरे मुल्क में फैलिजी चुको आहे हींअर पूरी दुनिया खे ख़बर आहे पूरी दुनिया चवे थी त सिंधी कल्चर छा आहे ऐं सिंधियुनि खे सुञाणनि था त सिंधी छा आहिनि। इहे असां जॾहिं अजरक किथे खणी वञूं था पंजाब में ॿाहिरि दुबई कैनेडा किथे वञूं था त सभु यू आर सिंधी यस आई एम सिंधी। सिंध ते नाज़ आहे मुंहिंजी सिंध सुहिणी आहे प्यारी आहे ऐं इन खां पोइ असांजा सिंधी भाइर भेणूं असांखे सभिनी ते नाज़ आहे मूंखे नाज़ आहे आई प्राउड ऑफ मी के मां सिंधी आहियां। कैमरामैन टीम सां गॾु रविशंकर माली टाइम न्यूज़ मिरपुर ख़ासि।